ताकत है पर असां कुरान के छड़े वतूदा हिते खोटींदा ज़मीनन के बचड़ा नंग हेतरो सफ़र करे वठिया ॻोठ जे भित सां मसीदा उते निमाज़ कोन था पढ़ूं तो पोइ असां ज़लील न थींदासीं ॿियो छा थींदासीं थोरो सोचो अल्लाह जो कसम सोचो पंहिंजी इस्लाह कयो ही अल्लाह जे वलियन कोन चयो रन वठी के धमाल कराए हाणे दादा ये चाहे कब्र है साइड क्यों साईं असां फास फसिया 10-12 मायूं अची तुंहिंजे उताक ते नचंदासीं छा रेस क़बूल कंदो रेज अल्लाह है पोचड़ो थोड़ा मुंहिंजे उताक ते रन वठी जी नचींदो त अल्लाह जे वलियन ते असां औरतुनि खे वठी अची वार खोल रहियूं था छा अल्लाह जे वलियन खे इहा ॻाल्हि पसंदि आहे छा हुननि जी गैरत इहा बर्दाश्त कंदी ही ज़लील छो था अचूं इन्हनि वलियन जा सभु ही पिटियल थो जेके ये कम कन वेठा अल्लाह जो कसम हिकड़ी नबी बीमारी छड़े ही कोन थी हिकड़ी नबी दुश्मनी छड़े ही कोन थी हिकड़ी नबी रुसवाई छड़े ही कोन थी कारण इहो असां क़ुरान खां परे थियासीं असां वतू वारन खे पूजींदा बिलीअ खे पूजींदा दाचीअ खे पूजींदा असां मुसलमान आख़िर कॾहिं सुधरंदा सोते करे सुथरो पंहिंजनि बचनि खे पंहिंजनि घर वारनि खे सम्झाए क़ुरान पढ़ो क़ुरान अल्लाह जो कसम कंहिंखे जिन हुजे ग़ैबात हुजेसि जादू हुजेसि कुल हुवल्लाहु अहद कुल अऊज़ु बिरब्बिल फलक कुल अऊज़ु बिरब्बिन नास टे चक्कर पढ़ो सही तव्हां जो कम माण्हुनि खे सम्झाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पत्थर लगा हन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मक्के मां कढी छॾियूं छा उन्हनि पोइ छॾिनो हक़ सच चवण सहाबा खे शहीद करे छॾियूं छा उन्हनि हक़ सच चवण छॾिनो तोखे मूंखे कंहिं डंडो हयो कंहिं पत्थर हयो कंहिं घर मां कढियो असां कहिड़ी कुर्बानी ॾिनी आहे का कुर्बानी असां कोन ॾिनी आहे सो तंहिं करे कुल कयो रुके कुल हुवल्लाहु अहद कुल अऊज़ु बिरब्बिल फलक कुल अऊज़ु बिरब्बिन नास इहो टे चक्कर पढ़ी तिरीअ ते छुपकारे जिस्म खे मखे छॾियो जादू हुजे बीमारी हुजे सभु कुझु ख़तम थींदो पर क़ुरान ऐं सुन्नत ते अमल करे त ॾिसो सो अल्लाह ख़ुशि कंदो ही ॾेखारे ॾे परते ॾिसो ही जहालतूं ॾिसो ही गाना हलनि था क़बरनि ते पोइ अञा बीमारियूं न ईंदियूं मुसीबतूं न ईंदियूं ही खदड़ा नचनि ही नाचूं नचनि फनकार नचनि अल्लाह जे वलियनि इहो असांखे ॾसंदो हाँ सो मुसलमानो ही मुंहिंजे हिकिड़े जो कमु न आहे सभिनीनि जो आहे हर घर वञी सम्झायो त ही ज़ुल्म पियो थो थिए